थई तपोख जैसी पानी अथई पाड़ में मुंद भी वींदई निकरी पोसड़ी थींदई सोक जाथे लुड़ंदो सारो लोक उते सिकंदे संगला पीर शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह मीरो खान वारन के सॾे करे चवे तो पोखिणो अथई त पोखे जैसी पानी अथई पाड़ में मुंद भी वींदई निकरी पोसड़ी थींदई सोक जिथे लुड़ंदो सारो लोक उते सिकंदे संगला सुता उथी जागो निंड न घुर्जे तिरी सुता सुता उथी जागो निंड न घुर्जे तिरी तू जो साणे भायो सो माझांदे जो मागो सुल्तानी स्वागो निंड्रू कंदे न मिलई नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम शान मुस्तफा नारे तकबीर शायर दो चवे उथी रात जो आखे माने कर उथी रात असुर जो तू बादा ए अदा तू फिटा ए अदा बेहद बख्शिश जा के बाब खुलिया जेके जाग्या थी तन खे दाज मिलिया सुभान अल्लाह चेतो उथी रात असुर जो तू बादा ए अदा मिठी निंड नेणन जी तू फिटा ए अदा बेहद बख्शिश जा के ई बाब खुलिया जेके जाग्या थी तन खे दाज मिलिया जेके रातन जो जागी करे हिं दुआऊं घुरंदा हा अल्लाह जी तारीफ़ कंदा हा चेतो तू साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण जो तू साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण जो वसंदा शहर वीरानो करे वरी वसाए वाहण केखे दाम न बख्शे दमड़ी केखे माया बख्शे मण केखे बेकन बख्शे बकरी केखे दाता बख्शे धण तू साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण जो वसंदा शहर वीरानो करे वरी वसाए वाहण केखे दाम न बख्शे दमड़ी केखे माया बख्शे मण केखे बेकन बख्शे बकरी केखे दाता बख्शे धण तेला हो ताहण जी हौसला अफ़ज़ाई ऐं जमात जे सॾ ते रब साईं मूंखे ॿियो दफ़ो इन शहर में हाज़िरीअ जो शरफ़ नसीब फरमायो आहे रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरीअ खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। जमात सगोर वेठी आहे अल्लाह ताला उन्हनि खे क़बूल फरमाए। जेकी जमात सगोर वेठी आहे अल्लाह ताला उन्हनि खे क़बूल फरमाए। जेकी जमात सगोर वेठी आहे अल्लाह ताला उन्हनि खे क़बूल फरमाए। जेकी जमात सगोर वेठी आहे
जेसी ताईं हिन लाउड स्पीकर जो आवाज़ वञे थो, रब ताला सभिनी जे लाइ फ़िक्र आख़िरत कॉन्फ्रेंस हिदायत जो ज़रियो बणाए। तव्हां असां सभई मुसलमान आहियूं, कलमे वारा आहियूं, ईमान वारा आहियूं। असां दिल सां भी कलमो पढ़ियो आहे, त ज़ुबान जी तस्दीक सां भी कलमे खे पढ़ियो आहे। कहिड़ा कहिड़ा मुजाहिद आहिनि जेके पंहिंजा ॿई हथ मथे खणी वरी मूंखे ॿीहर कलमो पढ़ी ॿुधाईंदा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां सभिनी खे मुबारक हुजे, तव्हांजी असां सभिनी जी जन्नत में दाख़िला थी वई। हा, मां नथो चवां, मदीने जे मीर फरमायो, ला इलाहा इल्लल्लाह मिफ्ताहुल जन्नह। जंहिं सच्चीअ दिल सां पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह, उनखे जन्नत जी कुंजी मिली वई। हाणे तव्हां असां सभिनी जे खीसे में जन्नत जी कुंजी पई आहे, दिल वारे खीसे में, हिन में न पता हे खीसा चेक कयो पंहिंजा ॿई। दिल वारे खीसे में जन्नत जी कुंजी पई आहे। अवां जे मीरो ख़ान जे कुल्फन जूं जेके कुंजियूं हूंदियूं आहिनि, चाबियूं, पोइ हुन चाबीअ खे ॾंदा बि हूंदा। बाबा हूंदा न हूंदा? चाबी ॾिठी अथव न? घणा ॾंदा हूंदा आहिनि चाबीअ खे? ॻाल्हायो नथा? घणा? कंहिं चाबीअ खे 4, कंहिंखे 5। जे ईअं सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पोइ मां पंहिंजे मदरसे जी चाबी खोलियां भला। हे मुंहिंजे मदरसे जे कुतुब खाने जी सेफ जी चाबी आहे। हिन चाबीअ खे 1 ॾंदो 2 3 4 5 6 7 8, हिन सेफ जी चाबीअ खे 8 ॾंदा आहिनि। घणा ॾंदा आहिनि? परियां बि ॻाल्हायो बाबा, परियां बि ॻाल्हायो। निंड पिया हो छा? जेके निंड पिया आहिनि ॿई हथ मथे कनि पंहिंजा। ओए ॾिस 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 पिया न निंड। भला चङो जेके जागनि था उहे ॿई हथ मथे कनि। नारा तकबीर, नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारा तकबीर। ये खानपुर शहर जी सेफ जी चाबी आहे, हिनखे 8 ॾंदा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी हिन चाबीअ जो 2 ॾंदा ख़राब थी पवनि त मुंहिंजी सेफ जो कुलुफ न खुलंदो। खुलंदो? पोइ वेंदुसि खानपुर शहर जे मिस्त्रियुनि ॾे, बाबा मुंहिंजी चाबी ख़राब थी पई आहे, मूंखे ठाराए ॾियो। अंदरि सेफ में मुंहिंजो खज़ानो पियो आहे, वॾो माल पियो आहे, मिले नथो मूंखे। ये चाबी मूंखे ठाहे ॾियो त मां सेफ खोलियां, अंदरो खज़ानो खणा। अदा ॻाल्हाए न? ओ भाऊ, ओ अछी टोपी वारा, अहिड़े नमूने तव्हां असांखे जन्नत जी कुंजी मिलल आहे दिल में। जीअं हिन दुनिया जी सेफ जी चाबीअ जा 8 ॾंदा आहिनि, ईअं अल्लाह ताला जन्नत जी कुंजीअ जा बि ॾंदा ठाराया। जन्नत जी चाबीअ जो पहिरों ॾंदो आहे अक़ीमुस्सलात, नमाज़ खे क़ाइम करियो। जन्नत जी कुंजीअ जो ॿियो ॾंदो आहे वआतुज़ ज़कात, ज़कात बि ॾींदा कयो। जन्नत जी कुंजीअ जो टियों ॾंदो आहे वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला, जे ताक़त मिलेव त बैतुल्लाह जो हज बि करे अचिजो। ये मौसम कहिड़ी थी हले? हज जी मौसम थी हले। 22 ज़ुल्क़ादा
अवांजे शहर मीरो खान में भी केतरा हाजी सगोड़ा हिन महिल बैतुल्लाह में वेठा केतरा उमरो पढ़ी करे मदीने में वेठा हूंदा मां अल्लाह साईं को दुआ तो घुरां रब साईं पूरी दुनिया जे हाजन जा सभिनी हाजन जा जेकी भी हिन साल वया अल्लाह सभिनी जा हज कबूल ऐं मंज़ूर फरमाए रब साईं वरी हिननि सभिनी मुजाहिदनि में भी अल्लाह उहो ॾींहुं अचे जो हिननि अखियुनि सां असां भी मदीने जे मीर जे रोज़े वारे रसूल जे रोज़े जो दीदार कयूं अल्लाहु अकबर कबीरा जीअं जन्नत जी कुंजी थींदी आ दुनिया जी चाबीअ खे 8 ॾंदा त जन्नत जी कुंजीअ खे भी 5-6 ॾंदा आहिनि जन्नत जी कुंजीअ जो पहिरों ॾंदो आहे अक़ीमुस सलात ओ कलमे वारा ओ नमाज़ी ओ कुरान वारा ओ मदीने जे मीर जा सच्चा उम्मती इमामुल अंबिया फखरुल अंबिया साहिब ताज वल मिराज वल बुराक वल अलम जंहिंजो नाले जे लाइ रब साईं हीअं थो फरमाए उन मोहम्मद करीम जा उम्मती आयो इस्मुहु मकतूबन जंहिंजो नालो लिखल आहे फिल लौह वल अर्श वल कलम शम्स ज़ुहा जा उम्मतियो बद्र दुजा जा उम्मतियो सदरिल मुंतहा जा उम्मतियो कश्फिल वरा मिसबाह ज़ुल्म जमील शियम शफील उम्म साहिबिल जूद वल करम जा उम्मतियो जंहिंजे लाइ रब हीअं चवंदो आहे वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मिराज सफरुहु सिदरतुल मुंतहा मकामुहु वक़ाब क़ौसैन मतलूबुहु वल मतलूब मक़सूदुहु वल मक़सूद मौजूदुहु मारे नजर करना बाबा सय्यदुल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन राहतुल आशिकीन मुरादिल मुश्ताकीन उहो नबी शम्सिल आरिफीन सिराजिस सालिकीन मिसबाहिल मुक़र्रबीन मुहिब्बिल फुक़रा वल गुरबा वल मसाकीन जद्दिल हसन वल हुसैन उन मोहम्मद करीम जा उम्मतियो मां रब तव्हां जे मथां अक़ीमुस सलात 5 वक्त नमाज फर्ज़ कया सुबुह जी नमाज बेपारीअ जी नमाज टेपारीअ जी नमाज सिजलथे जी नमाज सोमाणीअ जी नमाज अवांजे शहर मीरो खान जी मस्जिद नमो लाउडन मो आवाज ईंदान अल्लाहु अकबर माना मां अल्लाह सब खां वॾो तमाम मां अल्लाह सब खां वॾो तमाम वरी पोइ मुनादी ऐलान करे चवंदो आहे इन मीरो खान जी सभिनी मस्जिदुनि जे लाउडन मां अल्हम्दुलिल्लाह मासूम ॿार नौजवान कुराड़ा पोड़ा आज़ान ॾेई करे चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ये आज़ान जा लफ़्ज़ तोखे तौहीद जो सबक यादि था कराइनि उन खां पोइ चवंदा आहिनि अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह माना ये आज़ान जा लफ़्ज़ तोखे सॾे करे चवंदा ओ मुख़्तलिफ़ बिरादरिन वारा मुख़्तलिफ़ कबीलन वारा उन ज़ात जो तव्हांखे सॾु उथण महिल खाइण महिल उथण महिल पढ़ण महिल तव्हां हमेशह जॾहिं फारिग थींदा हो थकु लाहींदा हो बि तव्हांजी ज़ुबान ते इहे कलमा ईंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ कलमे वारा ओ ईमान वारा जो कलमो मां रब खे एॾो त प्यारो हुयो जो मां रब साईं इन कलमे खे जन्नत जे 8 दरवाज़नि ते लिखायो हा जन्नत जे पहिरें दरवाज़े ते बि लिखल ला इलाहा पढ़ कलमो त ईमान ताज़ो थी पढ़ ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जन्नत जे बे दरवाज़े ते बि मां रब साईं इहो कलमो लिखायो वा। जन्नत जे टे दरवाज़े ते इहो मुहम्मदी कलमो लिखल आ। जन्नत जे पंजे दरवाज़े ते मुहम्मदी कलमो लिखल आ। जन्नत जे छहें दरवाज़े ते मुहम्मदी कलमो लिखल आ। जन्नत जे सभिनी दरवाज़नि ते मुहम्मदी कलमो लिखल आ। हाँ हाँ जॾहिं जन्नत में तव्हां अंदर वेंदो, जन्नत में 4 नहरूं लॻल आहिनि। हिक खीर जी नहर, ॿी माखीअ जी नहर, टी हौज़े कोसर जी नहर, चौथी पाक शराब जी नहर। मां नथो चवां अल्लाह जो क़ुरान थो चवे। हिन क़ुरान में जंहिं जन्नत जे नहरुनि जो ज़िक्र आ, उन क़ुरान जी सूरत जो नालो ई मुहम्मद आ। उन सूरत जो नालो ई, जंहिं सूरत में जन्नत जे नहरुनि जो ज़िक्र आ भाऊ, उन सूरत जो नालो ई मुहम्मद वा। पढ़ा कुरान फरमाइदो फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमु। अख मारे कर। व अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसव्वा। से खीर जी नहर, माखीअ जी नहर, हौज़े कौसर जी नहर, पाक शराब जी नहर। उन जन्नत जी नहर जंहिं जगह तां शुरू थी थे, उन जगह ते वॾो पत्थर लॻल आ। उन पत्थर ते बि लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जन्नत जी खीर वारी नहर ते बि लिखल आ, माखीअ वारी नहर ते बि लिखल आ, हौज़े कौसर जी नहर ते बि लिखल आ। जन्नत में वॾा वॾा अंगूर, जन्नत में वॾा वॾा वण लॻल आहिनि। उन वण जी टारीअ ते लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जन्नत में टारियुनि जे पन ते हिकु हिकु पन्नो हाथीअ जे कन जेॾो आ। उन पन ते बि लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। अर्शे मोहल्ला ते बि लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सतनी आसमाननि जे दरवाज़नि ते बि लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मस्जिदनि में अंदर मेहराब मिंबर में बि लिखल आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ कलमे वारा मां रब तोखे पारत कई आ नमाज़ जी। सुबुह जो बि सॾु कयो मां, पर नथो अचे नमाज़ ते। वरी मंझंदि जो सॾु थो कयां, छा थो चवे आसान वारो हय्या अल सलाह हय्या अल सलाह। अचो नमाज़ ते, अचो नमाज़ ते। ओ मीरो खान वारो, ओ ठारूशा शहर वारो, ओ नए ठारे वारो, अचो अचो मुख़्तलिफ़ बिरादरनि वारो, अचो सभु मुस्लमान हिक सिफ़ में बीहो। हाँ हाँ वॾा वॾा आफीसर, नंढा आफीसर, 18 ग्रेड वारा, 20 ग्रेड वारा, पाण में गॾिजी मुसल्ले ते सिफ़ जे अंदर नमाज़ जी हालत में बीहो। साईं भला 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 को मोची छो न हुजे बाज़ार जो। फरमाया भल मोची छो न हुजे, पर मस्जिद में मां अल्लाह वटि बराबरी आ। हाज़े बाज़ार जो जुतियूं गंढण वारो 18 ग्रेड जे आफीसर सां गॾु नमाज़ में बीठो हुजे त मां रब खे तॾहिं त मज़ो ईंदो। नारे तकबीर। शान मुस्तफा, शान कुरान। नारे तकबीर। हय्या अल सलाह हय्या अल सलाह। अचो नमाज़ ते, अचो नमाज़ ते। साईं अञा नथो अचे, वरी हीअं बि थो फरमाए हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। अचो कामयाबीअ ते, अचो कामयाबीअ ते। माना दुकान में कामयाबी न आहे, होटल में कामयाबी न आहे, सौजरेब जी ज़मीन में कामयाबी न आहे, पेजारे में कामयाबी न आहे, 3D गाॾीअ में कामयाबी न आहे। मालूम थियो त काटन जे जोड़नि में कामयाबी न आहे। मालूम थियो त वॾी मिल्कत में कामयाबी न आहे, वापार में कामयाबी न आहे। अल्लाहु अकबर। हे त दुनिया जो सामान वा। रब तो चए जॾहिं मुंहिंजो सॾु थे, दुकान छॾे ॾिजांइ, कारोबार छॾे ॾिजांइ, वापार छॾे ॾिजांइ। छो छो
नहीं दे पोजे मां खालिक नाराज थी पवाए त पो इन बतश रब्बिक लशदीद मां अल्लाह जी पकड़ भी ॾाढी सख्त वा पो मांजे अल्लाह नाराज थींदो आ पो तव्हांजे बीठल फसलन खे तबाह करे छॾींदो आ छो त नमाज़नि जे तरफ़ आवाज़ आया हाँ सुबुह जो सॾ थिया मंझंदि जो सॾ थिया मीरो ख़ान जी मस्जिद मोटे पारी जो भी सॾ थिया मगरिब जो भी सॾ थिया सोमाणीअ जो भी सॾ थिया तबे आज़ान जी आवाज़ से न होटल बंदि थिया न दुकान बंदि थिया न माण्हुनि में को नमाज़ जो शौक़ु रहियो हाँ चांहि जे हिकिड़े कोप ते 3 कलाक वेही करे माण्हुनि जूं गिलाऊं कयूं पिया हाँ चांहि जे कोप ते माण्हुनि जा झेड़ा करायासीं चांहि जे कोप ते सॼो ॾींहुं ज़ुबान मां गारियूं कढियोसीं पर ई गिला कईसीं कूड़ ॻाल्हायासीं इन अल्लाह समीउम बसीर रब तो फरमाए मुंहिंजी नज़र हुई रब तो फरमाए मां तोखे ॾिसां पियो ओ कलमे वारा ओ ईमान वारा जॾहिं मूंखे नाराज़ करे छॾे सॼे ॾींहं में हिकिड़ो सजदो बि मां अल्लाह खे न ॾिनई है मुस्लमान तुंहिंजे वापार जे तौर माप में खोट ताइब तुंहिंजी ज़ुबान में कूड़ तुंहिंजी अखियुनि में बेहयाई तुंहिंजे कननि में गाननि जा आवाज़ तुंहिंजे हथनि में क़ुरान जे बजाए चाइना सेट मोबाइलनि जा जेके गुनाहनि जे मेमोरी कार्ड सां भरियल अल्लाहु अकबर कबीरा ओ मुस्लमान पो मां रब खे छो न कावड़ अचे पो मां रब छो न नाराज़ थिया पो छो न अज़ाब मोकिलिया पो छो न सैलाब अचे पो छो न बरसात अचे पो छो न तव्हांजा बीठल फसल तबाह करे छॾिया पो छो न कुबो सईद हलियो वञे पो छो न ओस्ता मोहम्मद तबाह थी वञे पो छो न बलोचिस्तान जो इलाइक़ो तबाह थी वञे कॾहिं थर जो इलाइक़ो तबाह कॾहिं सिंध जो अंदरूनी सिंध जा इलाइक़ा तबाह अल्लाहु अकबर रब खे ॾाढी नाराज़ी आ मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो जॾहिं बीठल फसलनि खे रब तबाह करे छॾे समझो त रब नाराज़ थी वियो आहे अल्लाहु अकबर मां त रोज़ानो सॾ थो कयां हिननि खे आलिम वेचारा तकीरा करे करे वाइज़ करे क़यामत जा बयान ॿुधाए ॿुधाए पोइ बि क़ौम खे झट सुधरे थी वरी ओड़ा तव्हांजे सचा थी बीहो तव्हांजा पेर मज़बूत हुजनि कहिड़ी ताक़त आहे यहूदिन खे जो तव्हांजे नबीअ जे शान में नऊज़ बिल्लाह मिन्ना गुस्सा सिधा न आहिनि असांजो ईमान कमज़ोर थी वियो आहे तॾहिं त यहूदी अहिड़ियूं गुस्ताखियूं कनि अल्लाह जी ज़ात जो कसम पंहिंजे अंदर जी छातीअ में पाए ॾिस असांजो मुर्शिदुल मुवाहिदीन पीर तरीक़त हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह लाहौर में जमीयत उलमा इस्लाम जो मरकज़ी इजलास हुयो जंहिं इजलास में हज़रत साईं मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ऐं क़िबला साईं हज़रत साईं ख़लीफ़ा अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह ऐं असांजा वॾा वॾा बुज़ुर्ग आलिम अकाबिर हुया जॾहिं इजलास पूरो थियो नमाज़ जो टाइम थियो सभु सोचनि पिया त हाणे मुसल्ले ते केरु बीहंदो जंहिं जमात में लाहौरीअ जहिड़ा बुज़ुर्ग हुजनि जंहिं जमात में अमरोटीअ जहिड़ा बुज़ुर्ग हुजनि साईं मोहम्मद शाह अमरोटी जंहिं जमात में मुफ्ती महमूद जहिड़ा अल्लाह वारा बुज़ुर्ग हुजनि हाणे मुसल्ले ते केरु बीहे त साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं ॿेर वारनि जो सुरियाबा हज़रत साईं ॿेर वारनि जो हथ मुबारक पकड़े ये मुसल्ले ते खड़ो कयो साईं नमाज़ पढ़ायो त हज़रत साईं जन जॾहिं मुसल्ले ते विया जमात ॾे मुंहुं करे फरमायो अदा मूंखे ख़बर न आहे त अलाए मां अञा कामिल मुस्लमान थियो अलाए न थियो ईअं चई करे मुसल्ले तो लही आया हज़रत साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह खे अॻिते कयो तव्हां असां पंहिंजे अंदर खे ॾिसूं
तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदीने शरीफ़ रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते विया, दिल में ख्याल आयो त हाणे अल्लाह जे रसूल करीम जे दीन जी ख़िदमत बस मदीने में कंदुसि। अबा तवज्जो आहे, ये मां कम जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां, तवज्जो आहे। त ख्वाब में आमिना जे लाल मदीने जे मीर जन्नत वारे घोट मोहम्मद करीम साईं जी ज़ियारत मुबारक थी। ख़लीफ़ो अहमदीन दरगाह जरार पहोड़ जा सजादा नशीन असांजे इलाइक़े जा असांजो वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह साहब ॿुधाईंदो आहे, असांजे ख़लीफ़े साहब ॿुधायो त मूंखे ज़ियारत थी। महबूबन करीमन ही आयत मुबारक पढ़ी त या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐं ॿी आयत फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, जंहिंजो मतिलबु आहे ए अहमदीन ए ईमान वारो अल्लाह खां ॾुजो ऐं सचन सां गॾु हुजो, सचन सां गॾु हुजो। त ख्वाब जी हालत में मां साईं जन खे अर्ज़ु कयो, साईं सच्चा केरु आहिनि पाकिस्तान में? अवां मूंखे मदीने में ॿार था मोकिलियो, साईं केरु आहे सच्चा पाकिस्तान में, केरु आहिनि सच्चा? त साईं ख़लीफ़ो अहमदीन क़ुरान हथ ते रखी ॿुधाए पियो त महबूबन करीमन जी ज़ुबान मां आवाज़ आयो, अशेख़ हमादुल्लाह, अशेख़ हमादुल्लाह, अशेख़ हमादुल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद, नारे तकबीर। मीरो खान वारो असां भी उन अहमदीन जा पोइ लॻा आहियूं जेके महबूब करीम ख्वाब में चयो त उन जी सोबत में रहो, जेको अशेख़ हमादुल्लाह हाले जी भी रहमतुल्लाह। सो असां बेबुनियादी न आहियूं, असां बुनियाद वारा आहियूं। असांजो शुजरो क़ादरिया राशिदिया, असांजो सिलसिलो मदीने जे मीर सां ॻंढियल आहे, कटियल न आहे। जे तव्हांखे यकीन न अचे, एतबार न अचे त कन खोले वियो त मां तव्हांखे ॿुधायां थो त जमीयत उलमा इस्लाम जो तारूं मज़बूत आहिनि या कटियल आहिनि। हज़रत साईं ख़लीफ़े अहमदीन रहमतुल्लाह अलैह ज़िक्र जा असबाक पढ़िया। हज़रत साईं पीरे तरीक़त हाले जी शरीफ वारा हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़िक्र जा असबाक पंहिंजी खिलाफत पीरे तरीक़त अमरोट जे सजादा नशीन हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह खां फैज़ हासिल कयो। हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह गोॾा भञी वेही खोड़े करे अल्लाह जे ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़ियूं, अल्लाह जे ज़िक्र जा फ़िक्र जा असबाक पढ़िया। हज़रत साईं पीरे तरीक़त हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी रहमतुल्लाह अलैह खां हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी खिलाफत जो जुब्बो, खिलाफत जो फैज़, ईमान जी रोशनी, क़ुरान जी रोशनी हासिल कई। हज़रत साईं मोहम्मद हसन शाह दरगाह सुई शरीफ वारनि खां हज़रत साईं पीर दरगाह सुई शरीफ वारे ओ मीरो खान जा जमातियो मारे नज़र कयो न, जमीयत उलमा इस्लाम जी तार केॾी त मज़बूत आहे। जमीयत तुलबा इस्लाम जे नौजवाननि जो सिलसिलो केॾो त मज़बूत आहे। इन्हनि अल्लाह वारनि जो दरगाहूं केॾियूं त घणियूं आहिनि, जो दरगाह भरचूंडी शरीफ वारो बि इन्हनि जो, दरगाह हाले जी शरीफ वारनि जो बि इन्हनि जो, दरगाह बेर शरीफ वारो बि इन्हनि जो, दरगाह अमरोट शरीफ वारो बि इन्हनि जो।
कयो सुभान अल्लाह। वरी दरगाह हज़रत साईं पीर मोहम्मद राशिद पीर गोठ वारो रहमतुल्लाह अलैह वो भी हिन दरगाह हिन जमात जे मुर्शिदन जो मुर्शिद। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत साईं पीराने पीर हज़रत साईं पीर पागारो रहमतुल्लाह अलैह उनन जिक्र जा फैज़ वरता हज़रत साईं सैयद बका हुसैनी रहमतुल्लाह अलैह जिनजी दरगाह शेख तैयब शरीफ में आ। हज़रत साईं शेख तैयब शरीफ वारे वरी हो फैज़ हासिल कयो हज़रत साईं कोट सधाना शरीफ जे बुजुर्ग सैयद अब्दुल कादिर हुसैनी खो सैयदना अब्दुल कादिर हुसैनी जिक्र जा असबाक ईमान जी रोशनी कुरान जी रोशनी ओ दरगाह उच्च शरीफ जे बुजुर्ग हज़रत साईं सैयद साले शाह रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं सैयद साले शाह रहमतुल्लाह अलैह वरी पंहिंजो फैज़ हासिल कयो उच्च शरीफ जे बुजुर्ग सैयद शमसुद्दीन सानी रहमतुल्लाह अलैह सैयद शमसुद्दीन सानी पंहिंजो फैज़ जिक्र जो वरतो उच्च शरीफ जे बे बुजुर्ग ख्वाजा सैयद ख्वाजा सैयद शमसदीन अव्वल रहमतुल्लाह अलैह को उन फैज़ हासिल को सैयद हामिद शाह को उन फैज़ हासिल को सैयद अब्दुल कादिर उच्च शरीफ जे बुजुर्ग खां उन फैज़ हासिल को शमसदीन मोहम्मद उच्च शरीफ वारे खां उन अल्लाह जे बाने नूरानी फैज़ हासिल कयो अब्दुल कादिर सालिस उच्च शरीफ वारे खां उन फैज़ हासिल को सैयद हामिद शाह अव्वल रहमतुल्लाह अलैह को उन फैज़ हासिल कयो हज़रत साईं सैयदना अब्दुल रज़ाक शाह उच्च शरीफ जे बुजुर्ग खां यो सिलसिलो या कड़ी हलंदी रहे। अब्दुल रज़ाक पंहिंजी ईसवी साल में फैज़ हासिल कयो सैयदना अब्दुल कादिर शाह सानी को उन फैज़ हासिल कयो सैयद मोहम्मद गौस पीर उच्च शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो सैयद शमसदीन हलब शरीफ जी दरगाह माना चइबो त जमियत उलमा इस्लाम जी दरगाह एडी त मज़बूत हुई जो अमरोट हाली जी को हलंदे हलंदे वनी बगदाद जे मुल्क हलब शरीफ में पहुंची वई। सुभान अल्लाह। दरगाह हलब शरीफ वारे बुजुर्ग फैज़ हासिल कयो वा सैयद मसऊद हलब शरीफ वारे खां उन सैयद फैज़ हासिल कयो वा सैयद अहमद हलब शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो ख्वाजा सैयद सूफी बगदाद वारे बुजुर्ग खां उन फैज़ हासिल कयो पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह खां। सुभान अल्लाह। जिनके मज़ो तो अचे बैयत मथे कन हुए। सुभान अल्लाह। नारे तकबीर शान मुस्तफा जमियत उलमा इस्लाम नारे तकबीर। पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी भी चेबो त जमियत उलमा इस्लाम जी तार में गंढला इन शुजरे में गंढला उन्हनि फैज़ हासिल कयो अबू सईदुल मुबारक अल मखजूमी बगदाद वारे खां उन अल्लाह जे बाने फैज़ हासिल कयो अबुल मन अली बिन मोहम्मद बिन यूसुफ बगदाद शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो ख्वाजा अबुल फरद तरतूसी वारे खां बना तरतूस शरीफ जो बुजुर्गो उन अल्लाह जे बाने फैज़ हासिल कयो अबुल फजल अब्दुल वाजिद बिन अब्दुल अजीज बगदाद शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो सैयदना अबू बकर शिबली बगदाद शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो सैयदना इल्ताफ अहमद जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह खां। ए सब पीर ए सब फकीर ए सब अल्लाह वारा इन जमियत उलमा इस्लाम जी तार शुजरे में गंढल आहिनि। ए ईमान वारा ए कुरान वारा ए मोहम्मदी हक वारा इन्हनि फैज़ हासिल कयो ख्वाजा सरी सिकती बगदाद शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो साईं सैयदना मारूफ करखी बगदाद शरीफ वारे खां उन फैज़ हासिल कयो साईं ख्वाजा दाऊद अत्ताई मिस्र शरीफ जी दरगाह वारे उन फैज़ हासिल कयो ख्वाजा हबीब उजमी रहमतुल्लाह अलैह खां उन फैज़ हासिल कयो ख्वाजा हसन बसरी माना बसरे शहर वारे खां उन फैज़ हासिल कयो डायरेक्ट ज़ियारत कंदे हसन हुसैन जे नाने फातिह खैबर इल्म जो शहर त अली उन जो दरवाज़ो सैयदना असल बसरी पंहिंजी अखिल मुबारकन सां ज़ियारत कंदे फैज़ हासिल कयो हैदर करार अलीउल मुर्तज़ा। नारे तकबीर शान सहाबा शान अलीउल मुर्तज़ा शान इमाम हसन इमाम हुसैन नारे तकबीर। वाह मीरो खान वारो वॾा खुश नसीब आयो जो तव्हांजो शुजरो सोणे अलीअ ताईं पहुची वियो।
तव्हां बेबुनियादी न आहियो, तव्हांजो बुनियाद मज़बूत आ। सुभान अल्लाह। तव्हांजे हिन बुनियाद में पीर पागारो भी अची वियो। तव्हांजे हिन शुजरे जे खानदान में उच्च शरीफ़ जा 11 फ़कीर बुज़ुर्ग भी अची विया। तव्हांजे हिन खानदान हिन जमियत उलमा इस्लाम जे शुजरे में मिस्र शरीफ़ जा बुज़ुर्ग भी अची विया। अमरोट वारा त आया ई आया, हाले जी वारा त असां अखियुनि सां इहे आया ई आया, ॾिसूं बि था अॼु बि आहिनि। पर सुभान अल्लाह हिननि जी फैज़ ऐं तार एॾी मज़बूत आहे जो सोणे अलीअ ताईं पहुची वई। सुभान अल्लाह। हज़रत साईं सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा फातिह खैबर असदुल्लाहुल गालिब सोने अलीअ जेको फैज़ हासिल कयो आहे, मदीने जे मीर इमामुल अंबिया ताजदार मदीना मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मीरो खान वारो मुबारक हुजे वजो तव्हांजी तार एॾी मज़बूत आहे जो इमामुल अंबिया ताईं मिली वई। इमामुल अंबिया खे जेको फैज़ मिलियो आहे उहो हिकिड़े वास्ते सां मिलियो आहे, माना जिब्राइल जे वास्ते सां। जिब्राइल हिन क़ुरान जी रोशनी खणी आयो आहे सतें आसमान खां, लोहे महफूज़ खां वठी करे दुनिया जे पहिरें आसमान ते, त अल्लाह साईं क़ुरान खे जमो कयो हो। वरी जेतिरी जेतिरी ज़रूरत पई, हा 40 सालनि खां पोइ 23 साल मुकम्मल थिया क़ुरान खे नाज़िल थींदे, कॾहिं हिकु सूरत कॾहिं 2 सूरत, कॾहिं हिकु आयत कॾहिं 2 आयतूं। हा जेतिरी जेतिरी ज़रूरत पवंदी वई, अल्लाह ताला महबूबल करीमन जे दिल मुबारक में क़ुरान जी वहीअ जो नुज़ूल शुरू कयो। वास्तो बणियो जिब्राइल। वरी जिब्राइल खे इहो नूरानी फैज़ मिले पियो डायरेक्ट रब्बुल आलमीन खां। सुभान अल्लाह। चेबो तमाना तव्हांजी तार एॾी मज़बूत आहे। अल्लाह अकबर जो रब्बुल आलमीन ताईं या क़ुरान जे नूर जी रोशनी आई आहे। इमामुल अंबिया अहमद मुजतबा आमिना जे लाल खे त ख्वाब में भी ज़ियारतूं थींदियूं हो। अल्लाह अकबर। साईं जन त नमाज़ में बीठान त नमाज़ जे अंदरि अखियुनि सां जन्नत जा नज़ारा था ॾिसनि। सुभान अल्लाह। महबूबन करीमन नमाज में आहिनि, सहाबा कद जमात में बीठान, हुज़ूर साईं जन नमाज पढ़ाइनि पिया। हलंदी नमाज में, हलंदी किरायत में मेराब खां अॻिते विया। साईं जन अॻिते विया, वरी मोटी आया। सहाबा परेशान थी विया त हुज़ूर साईं जन नमाज में घुमनि था। हालांकि नमाज में त घुमबो ई न आहे। अॼु साईं जन मिंबर में मेराब में नमाज जी हलंदी किरायत में घुमनि था। जॾहिं नमाज पूरी थी, सहाबा कराम कंहिंखे जुरत न थींदी जो मदीने जे मीर खां सवाल करे केरु ॻाल्हाएसीं। इमामुल अंबिया जेको जंहिं जाइ ते हुजे त अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो। मदीने में त मदीने में रहमत, मके में त मके में रहमत, हुनैन में त हुनैन में रहमत, अज़ाब में त अज़ाब में रहमत, ताइफ में त ताइफ में रहमत। जाते महबूब होते रहमत ही रहमत। हाँ जेकर यह हशमत हुई तो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे पासे खां शैतान भॼी वेंदो। सुभान अल्लाह। उमर थो अचे, उमर शैतान जा टिट निकिरी वेंदा। काॾे उमर थो अचे। अॼु भी अमरीकी शैतान उमर खां रुजन था। नाराए तकबीर। अमरीका कुत्ते ते, अमरीका सुअर ते, रसूल जे गुस्ताख ते नाराए तकबीर। अल्लाह ताला सोने उमर जे नाले में वॾो दाबो। वाशिंगटन में असेंबलिन में रातुनि जो निंड नथी अचे, गोरियूं खाई सुम्हनि था। जे छो जे अफगानिस्तान वारो उमर अची। उन्हनि जे ज़हन में इहो आहे त उसामा बिन लादन त वियो, हाणे बाक़ी उमर खां भो आहे। मुला उमर अची वियो। निंड में ठकावा था निकिरनि, मुला उमर अची वियो। सोनो उमर साईं अर्ज़ु थो करे, या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं अॼु तव्हां नमाज में घुमो पिया। पाण फरमायो, उमर अॼु रब साईं मूंखे नमाज में जन्नत ॾेखारी। सुभान अल्लाह त करे यार, सुभान अल्लाह। जे थकिजी पिया त मोकिलायां दुआ घुरां। अॼु मूंखे जन्नत ॾेखारी आहे रब साईं नमाज में।
माखे जन्नत जा वॾा अंगूर नज़र आया। जन्नत जा अंगूर कंहिं ॾिठा न? अवांजे मीरो ख़ान जे शहर जा अंगूर एतिरा हूंदा या एतिरा? जन्नत जा अंगूर हिकु हिकु अंगूर मट जेॾो। हेॾो अंगूर आहे। अल्लाह नसीब कराईंदो। आमीन त चओ। आमीन कंदा कयो, छो त इन मौके ते मतां आमीन हो रहिजी वञे, अलाए नसीब न थिएसि। हदीस पाक में ईंदो आहे, जन्नती जन्नत में वेठो हूंदो, हिकिड़ो वॾो सूफ़ हूंदो, मट जेॾो वॾो सूफ़। जन्नती हुन सूफ़ खे ईअं कटींदो त सूफ़ जे अंदरियों हूर निकिरी वेंदी। जन्नती बानो परेशान थी वेंदो त इन सूफ़ जे अंदर हूर काॾों आई। तमाम खूबसूरत वहूरुन ऐन का अमसालिल लुअलुइल मकनून। वाह जूं अखियूं हूंदसि, वाह जो हुस्न हूंदसि। 70 कपड़नि जा जोड़ा पारायसि तॾहिं बि हुस्न ॿार नज़र अचे। रो मुबारक जो उछलेसि त दुनिया जा समंड कोड़ा बि मिठा थी वञनि। अहिड़ी सुहिणी, अहिड़ी सुहिणी, सुभान अल्लाह। त कंहिं साहबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, पोइ जेका हितों जी आहे उहा काॾे वेंदी? फरमाए त हितों दुनिया वारी जेकॾहिं नेक नुमाज़णा जे परहेज़गार आहे, जे उहा बि जन्नत में वही त उहा इन हूर जी बि सरदार बणिजी वेंदी। हिन हूर जी बि उहा सरदार थींदी। हे बानो पुछंदो त तूं सूफ़ जे अंदरि कीअं? चई मूंखे सुञाणे नथो। राति जो दुनिया सुम्ही पवंदी हुई, ख़ल्क़ निंड कंदी हुई। राति जो 3:30 बजे मुसल्लो विछाए निंड फिटाए तहजुद जो पढ़ंदे हैं। हिकु ख़ालिक़ ॿियो तूं। त रब ताला फरमायो त हाणे हिन तहजुद जो बदिलो इहो ॾींदोमांसि जो इन जन्नत जी हूर ते पहिरीं नज़र घोट मुड़स जी पवे। पोइ सूफ़ खे ॾिसी करे चवंदो, मुंहिंजा रब करीम, इहो सूफ़ त मां मीरो ख़ान में बि खाईंदो हुयुमि। फ़र्क़ु कहिड़ो आहे जन्नत जे सूफ़ में? अल्लाह ताला फरमाईंदो, ओ जन्नती बाना, मीरो ख़ान जे सूफ़ ऐं जन्नत जे सूफ़ में वॾो फ़र्क़ु आहे। जॾहिं सूफ़ वात में विझंदो हिकिड़ो कतरो त हूंदो त सूफ़, पर वात में ज़ाइको वरी नारंगीअ जो थी वेंदो। सुभान अल्लाह त कर बाबा, सुभान अल्लाह। असांजो वात त हाणे को पाणी पाणी थो थिए। जन्नत जे सूफ़ जी, सुभान अल्लाह, हिकिड़ो कतरो खाईंदो हूंदो सूफ़, पर वात में ज़ाइको नारंगी जो थी वेंदो। चवंदो, अल्लाह से मां त मीरो ख़ान में केला बि खाईंदो हुयुमि। अच्छा, वरी सूफ़ जो ॿियो कतरो वात में विझंदो त अल्लाह ताला वात में ज़ाइको वरी केले जो करे छॾे। वरी जॾहिं टियों कतरो वात में विझंदो, आहे त सूफ़, पर कतरो जो वात में विझे त वरी ॾाढ़ूअ जो ज़ाइको। वरी चौथो कतरो विझंदो, आहे त सूफ़, पर वात में ज़ाइको वरी अंगूरनि जो। रब ताला फरमाईंदो, ओ बाना, जॾहिं मस्जिद शरीफ में आज़ान मिलंदी हुई त तूं नमाज़ ते वेंदे हैं, तोखां पुछंदा हुया काॾे थो वञे यार, अची नमाज़ पढ़ी चा, नमाज़ जो टाइम थी वियो आहे। जॾहिं मस्जिद में अंदरि ईंदे हैं त अञा नमाज़ जे घड़ियाल, इन मस्जिद जे घड़ियाल में 10 मिंट पिया हूंदा त तूं वेठो हूंदे हैं, तस्बीह तुंहिंजे हथ में हूंदी हुई। पोइ वेठो पढ़ंदे हैं सुब्हान अल्लाह व बिहम्दिही सुब्हान अल्लाहिल अज़ीम, या वेठो पढ़ंदे हैं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह इल्लल्लाह, अल्लाह 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 अल्लाह, जो तस्बीहों पढ़ंदे हैं। ओ नमाज़ी बाना, जॾहिं नमाज़ पढ़ी वेंदे हैं त साॻे वुज़ूअ सां, जंहिं वुज़ूअ सां नमाज़ पढ़े उन साॻे वुज़ूअ सां नमाज़ पढ़ी करे अल्लाह जो क़ुरान खोले हिन जो दीदार बि कंदे हैं। सुबुह जी नमाज़ खां पोइ यासीन पढ़ंदो है। बेपारी जी नमाज़ खां पोइ इन्ना फतहना लक फतहम मुबीना जो दौर कंदो है। टे पैरी जी नमाज़ खां पोइ अम्मा यतसाअलूना अनिन नबइल अज़ीम जो विर्द कंदो है। सिजल थे जी नमाज़ खां पोइ रोज़ीअ में बरकत जे लाइ इज़ा वक़अतिल वाक़िअ जो विर्द कंदो है। सोमाणी जी नमाज़ खां पोइ क़ुरान खोले ज़ियारत भी कंदे हैं त पढ़ंदे भी हैं तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर।
तकबीर माना हिक वुज़ू सां नमाज, हिक वुज़ू सां क़ुरान जी तिलावत, हिक वुज़ू सां अल्लाह जो ज़िक्र, हिक वुज़ू सां मदीने जे मीर ते दुरूद भी पढ़ंदे हैं। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जिए तू दुनिया जे मीरो खान जी मस्जिदन में ओ नमाज़ी बाना हिक वुज़ू सां 4-4 5-5 नेकीअ जा कम कंदे हैं। पोइ जेके मलाइक किरामन कातिबीन हिकिड़ो सॼे कुल्ले ते वेठो वा, ॿियो खबे कुल्ले ते वेठो वा, सॼे कुल्ले वारो खबे कुल्ले वारे जो सरदार आ, सॼे कुल्ले वारो तुझे ज़िक्र जो सवाब लिखंदो हो, सॼे कुल्ले वारो तुझी नमाज जो सवाब लिखे, सॼे कुल्ले वारो तुझे क़ुरान जी तिलावत जो सवाब लिखे। पोइ क़ुरान पढ़ी करे अबे अम्मा जे रूह खे बख़्शींदे हैं। सॼे कुल्ले वारो मलाइक इहो बि लिखंदो हो ओ नमाज़ी बाना जॾहिं तूं हिकिड़े वुज़ूअ मां एॾा नेकीअ जा कम करे आए त पोइ मां रब बि तोखे जन्नत जे हिकिड़े सूफ़ मां मुख़्तलिफ़ मज़ा कराईंदो मां। तोखे हिकिड़े सूफ़ मां नारंगीअ जो ज़ाइको, हिकिड़े सूफ़ मां केले जो ज़ाइको, हिकिड़े सूफ़ मां ॾाढ़ूअ जो ज़ाइको, हिकिड़े सूफ़ मां अंगूर जो ज़ाइको। ओ नमाज़ी बाना तूं जो मांखे यादि करे आए, रात जो तहजुद पढ़ी आए त हाणे जन्नत में तोखे हूरनि जूं ज़ियारतूं करायो। 70 हूरा ॾिनियूं मां। अल्लाह अकबर कबीरा। जन्नती बानो चवंदो रब साईं भला मुंहिंजी महिमान नवाज़ी बि कहिड़ी थींदे? पर मां साम्हूं हिकिड़ो पखी नज़र ईंदो, उन पखीअ ॾे नज़र करे चवंदो सुभान अल्लाह वाह जो पखी आ। ओ मुंहिंजा रब हाणे कंहिंखे वठी अचां, कहिड़े कसाई खे वठी अचां, इन पखीअ खे कुहायां, इन जो गोश्त कहिड़ी हूर खां ठारायां। अल्लाह फरमाईंदो हिते दुनिया जो जहान न आहे, हे आख़िरत जो जहान आ, हे जन्नत जो जहान आ, हे जहान ॿियो आ। हिन जहान में कंहिं कसाईअ जी ज़रूरत न आहे, हिन जहान में कंहिं शइ खे पचाइण जी ज़रूरत न आहे। सुभान अल्लाह तू रुगो अल्लाह जो नालो खण। हे चवंदो सुभान अल्लाह। प्लेट में भुगल गोश्त पखीअ जो तैयार थी ईंदो। जॾहिं उहो पखीअ जो गोश्त खाईंदो वरी उनखे रखी छॾंदो, उहे हॾड़ा जमा कंदो। रब से फरमाईंदो हाणे पढ़ सुभान अल्लाह व बिहम्दिही। चवंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम कुम बिइज़्निल्लाह। ईअं पढ़ी ॾिसंदो सुभान अल्लाह तैयार थियल उहो खाधल पखीअ जा हॾड़ा वरी उहे पर सां मिलंदा, हॾड़नि सां मिलंदा, साॻियो पखी वञे थो जन्नत जे वण ते। वाह जन्नती बाना, वाह जन्नती बाना। अल्लाह अकबर कबीरा। ए नमाज जे सदके है, कुरान जे सदके है, रोज़न जे सदके, अल्लाह अकबर नेक अमालन जे सदके रब केॾा त तुंहिंजा इस्तक़बाल कराए थो। ओ जन्नती बाना मांखे राज़ी त करे अचना। तॾहिं फरमाए वसीक़ल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम। फरमाया क़यामत जो मंज़र हूंदो, हलाया वेंदा, हकलिया वेंदा केर? अल्लज़ीन कफ़रू जेके काफ़िर आहिनि, अल्लज़ीन अशरकू जेके मुशरिक आहिनि, जेके अल्लाह सां गॾु ॿियनि खे शरीक कंदा आहिनि, जेके अल्लाह सां गॾु पीरनि खे शरीक कंदा आहिनि, जेके अल्लाह सां गॾु झंडनि खे शरीक कंदा आहिनि, जेके अल्लाह सां गॾु बुतनि खे शरीक कंदा आहिनि, जेके अल्लाह सां गॾु ग़ैरुल्लाह जो सजदो कंदा आहिनि, जेके रब खे बि मञींदा आहिनि वरी पीरनि ते क़बरुनि ते बि किरिया पिया हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा बाना हीअ पेशानी त मां रब जो हक़ हुई, ओ बाना ही सजदो त मां रब जे लाइ हुयो, पर तूं ॿियनि जे आॾो सजदो करे मां रब खे नाराज़ करे छॾे। पोइ हिकिड़ा यहूदी थी विया, हिकिड़ा नसारा थी विया। नसारा चवनि था त नऊज़ बिल्लाह मिन्ना टे ख़ुदा आहिनि, हिकु बीबी मरियम में, ॿियो ईसा, टियों अल्लाह, टई पाण में मिली पोइ हिकिड़ो अल्लाह ठहंदो आहे। अल्लाह अकबर। साबी था चवनि त असांजो रब 17 आहिनि। अल्लाह अकबर। यहूदी था चवनि त असांजो ख़ुदा। यहूदियुनि जो अक़ीदो, यहूदी मूसा नबीअ ते कलमो त पढ़नि था पर मोहम्मद करीम खे नथा मञनि, साड़ था कनि। चवनि था त मोहम्मद नबी अरब जे ख़ानदान मां छो आयो? जॾहिं त नबूवत इसराइल खे मिलल आहे त इसराइली ख़ानदान मां इमामुल अंबिया थिया, पर अब तो फरमाए त नबूवत मुंहिंजे हथ में आहे, शहादत मुंहिंजे हथ में आहे,
मां रब जी मर्ज़ी आहे जे इसराइली ख़ानदान मां इब्रानी ख़ानदान मां आख़िरी नबी कया या अरब जे ख़ानदान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां कया। ओ यहूदियो, ओ ईसाइयो, ओ नसारो, ओ मुंहिंजे नबीअ जा गुस्ताखो यादि रखजो जॾहिं क़यामत जो मंज़र थींदो। वसीक़ल लज़ीन कफ़रू, मारे नज़र कर मां मुख़्तसिर तो कंदो वञा, मुंहिंजो टाइम पूरो थियण ते आहे। वसीक़ल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, फरमाए हकलिया वेंदा जीअं धनारो धण खे हकलींदो आहे, ईअं अल्लाह जा मलाइक यहूदियुनि खे, ईसाइनि खे, काफ़िरनि खे, मुशरिकनि खे, साबिन खे, जेके ग़ैरुल्लाह जे दर ते झुकंदा आहिनि उन्हनि खे हकलींदा हकलींदा काॾे इला जहन्नम ज़ुमरा। मां नथो चवां